अस्सलाम वालेकुम दोस्तों जी त मेरापुर लिंक रोड ते जेका शाख आहे उन में नाजायज़ जेके आहिनि हिते जेके पंहिंजो ॾिसो था पिया जेको हिते हीअ हालत आहे शाख जी हालत ॾिसो। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़े माना खॾो हणी आहे तो मिटी खणनि पिया। ऐं हीअ तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे पिया जेको हिते हीअ ॾिसो हिते वॾी हिकिड़ी नाजाइज़ी नाइंसाफ़ी कई वञे। हिकु त पाणी शाखनि में आहे कोन, ॿिया वरी हेॾे खॾा ॾिसो, खॾा तव्हांखे ॾेखारियो पिया। हीअ ॾिसो, हीअ खॾो ॾिसो, हीअ खॾा ॾिसो, खॾा हणी जेको आहे हिते माना मिटी खणंदा पिया जेके ठेकेदार आहिनि। ऐं हीअ मिटी वरी अॻिते वञी विकिणंदा पिया ठीकनि जे हिसाब सां। हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया, तव्हांखे हीअ ॾिसो खॾो, हीअ वॾी हिकिड़ी नाजाइज़ी नाइंसाफ़ी कई पंहिंजे। हेॾे ॾिसो अॻे शाखनि जा कम पूरा, ऐं वरी हीअ जेके ठेकेदार आहिनि जेके पठान आहिनि ऐं ॿिया ठेकेदार शाखनि जा कम लाइ मिटी जे हवाले शाखनि जा कम लाइ चढ़िया अथनि। हाणे चाचो बेलदार असां सां गॾु आहे, चाहे 2 मिंट पंहिंजो वीडियो जी जी हद आहे उहो त ॿुधायो न, न आहे कंहिंजी हद। तव्हां नालो हुनजो ॿुधायो न, तव्हां नालो ॿुधाइण में छा थींदो? तव्हां जेको बेलदार हुनजो नालो ॿुधायो। जाफ़र कहिड़ा आज़ाद जो तुंहिंजो आहे, तव्हां पाण केरु आहियो? तव्हां नाले ॿुधाइण में चाहे छा थींदो? तव्हांखे नालो त ॿुधायो न पंहिंजो। हे हिकिड़ो दारोगो बीठो आहे, चए थो मुंहिंजी हद न आहे, हिते जाफ़र तुंहिंजे जी हद आहे जेको उहो मिटी हितां खणाए थो पियो पैसनि जे एवज़। हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया शाखनि जा जेके कम लाहे छॾिया अथनि, वॾा खॾ हणी छॾिया अथनि। हीअ ॾिसो खॾ दोस्तो, हीअ तव्हांजे साम्हूं आहे, हीअ ॾिसो हीअ हालत आहे। हाणे हिननि खे खाटी खणणी आहे त पूरी जेका आहे न त शाख जी खाटी खणणी आहे, पर हिननि पूरी शाख जी न खई बल्कि हिकिड़े पासे में खॾ हणी छॾिया अथनि। हीअ खॾ तव्हांखे ॾेखारियूं पिया लाइव मंज़र। हीअ हिननि शाखनि जा कम लाहे छॾिया आहिनि। अॻे शाखनि में पाणी कोन्हे, आबादगार तमामु घणा परेशान आहिनि। उन सां गॾोगॾु वरी हिननि जेको सत्यानाश करे कुझु पैसनि जे एवज़ पठाणनि खे ठीका ॾेई बिरोहिन खे ठीका ॾेई ऐं तो मिटी खणाईंदा पिया पैसनि जे एवज़। दोस्तो तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। हीअ ॾिसो, हीअ आहे मेरापुर लिंक रोड सां जेका शाख आहे, जेको मरी बिरादरी, रिंद बिरादरी, लुंड बिरादरी, तक़रीबन सवे ॻोठ आहिनि जिन्हनि जे हिन शाखनि ज़रिए जेको ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि। उन हवाले सां हीअ ॾिसो, हीअ शाखनि जा कम लही विया आहिनि। हीअ शाखनि जा कम लाहे छॾिया आहिनि ठेकेदारनि। जॾहिं असां पहुतासीं हीअ भॼण में मसरूफ़ आहिनि। हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ हिकिड़ो जेको दारोगो बीठो आहे हिते मौजूदु आहे, ऐं हीअ गाॾियुनि वारा हीअ भॼन ॾिसो हुननि जा। जंहिंमें असां पहुतासीं हिननि को हितो हटायासीं। केॾीमहिल पिया चवनि कंहिं वॾेरे जो आहे, केॾीमहिल पिया चवनि कंहिं सरदार जा आहिनि, हीअं हूअं माना ड्रामेबाज़ी जीअं कंदा आहिनि वॾेरनि जूं। चवनि पिया हुननि असांखे चयो आहे। हीअ तव्हांखे वधीक लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। हीअ जेके खॾूं आहिनि खॾूं पूरनि पिया हाणे। ऐं हीअ तो मिटी खणंदा, मिटी खणी वरी हिते हणंदा, मिटी खणी वरी हितां हणंदा। हीअ तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। हे ॾिसो दोस्तो, ही वॾी हिकिड़ी नाजाइज़ी जेको आबादगारनि सां कई पंहिंजे। ऐं कुझु चंद पैसनि एवज़, ही पैसनि एवज़ जेको हितां जा ज़मीनदार आहिनि या हितां जा जेके दारोगा आहिनि, बेलदार आहिनि, उहो हितां मिटी विकिणे करे ऐं पंहिंजो हराम खाराईंदा पंहिंजे बचनि खे। हिननि खे कुझु थिए बि कोन थो। हे भाऊ आहे हितां जो ठेकेदार आहे, जंहिंजी क्रेन वग़ैरह आहे, बिरोही आहे। हे चए थो मूंखे फलाणे माण्हू चयो, मां नालो हाणे लाइव ते कोन थो ॿुधायां, हुनजो नालो ॿुधाइणु मूंखे मुनासिबु कोन थो लॻे, पर मां हुननि वॾेरनि खे इहो चवंदुसि त ख़ुदा ग़रीब मिसकिननि ते कुझु रहम कयो। हीअ ॾिसो, हीअ नाजाइज़ी ॾिसो, हीअ खॾ ॾिसो, हीअ खॾ हिते वॾी खॾ आई अथनि। अॻिते तव्हांखे शाख जी जेका लाइव ॾेखारी आहे हुते बि हिकिड़ी वॾी हिननि खॾ आई आहे। हाणे जेको असांजे अचण खां पोइ हे जेको आहे ठेकेदार उहो हिते पूरणु लॻो आहे। मां हिनखे चयोमांसि भाई खॾ पंहिंजी हिते पूर, ऐं जीअं हुयो ईअं ई सिस्टम कयो। हिते का बि नाजाइज़ी बर्दाश्त कोन कंदासीं कुझु बि थिए। हीअ तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। दोस्तो हीअ ॾिसो, हीअ वॾो हिकिड़ो ज़ुल्म कयो पंहिंजे सिंधी क़ौम सां। सिंधी अॻे अबोज क़ौम आहे, ग़रीब क़ौम आहे, मिसकिन आहे। अॻे जेको आहे कलर 3000 बोरी थी आहे। ॿियो रहंदो जेको आहे अॻे शाखनि में पाणी घटि आहे। ॿियो वॾियूं खॾूं हणी चंद पैसनि जे एवज़, ऐं चंद पैसनि जे एवज़ जेके वॾेरा आहिनि, वॾेरो तबिको आहे, उहो हिते ग़रीब ऐं मिसकिननि खे लुटियो पंहिंजे। हाणे शाख चयो पिया खाटी था खणो। हाणे तव्हांखे मां लाइव मंज़र ॾेखारियां जेको खाटी पिया खणनि। हीअ खॾ तव्हांखे मां ॾेखारियां पियो लाइव मंज़र, तव्हां ॾिसी सघो था त हीअ खॾ हीअ खाटी था खणनि या खॾूं हणी मिटी पिया खणनि हितां। दोस्तो हीअ ॾिसो, असांजे अचण खां पोइ जेके हिते ट्रैलियूं गुम थी वियूं आहिनि, ऐं असां हिननि खे चयो आहे त हीअ खॾ जेको आहे हिते पूरियो, जो न त हिते कानूनी कार्रवाई कंदासीं तव्हां सां।
असांजे अचण खां पोइ जेको आहे हिननि खॾ पूरी आहे, न त हिते हिकिड़ी वॾी खॾ आहियूं जेके तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॾेखारियो त हिननि जेको शाख जो शाख ई बंदि करे छॾी आहे, उहो बि तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। दोस्तो ही तव्हांखे लाइव ॾेखारियो पिया, लाइव मंज़र ॾिसो। ही छा खाटी आहे? केरु चवंदो ही खाटी आहे? ही खाटी न आहे, ही सिधो सो मिटी पिया खणनि हितां। जेके असांखे आबाद करनि, जेके साम्हूं न पिया अची सघनि, ग़रीब मिस्किन हुया न पिया अची सघनि, उन्हनि मूंखे सुबुह सां कॉल कई, चइबो जल्दी पहुच, हिते असां सां वॾी नाजाइज़ी थी थिए। ऐं हिकिड़ो वॾो कहर लॻो पिया कि शाख में पाणी घटि आहे। उन खां बाद वरी जेको आहे हितां जी जेको मिटी खई वञे। हीउ ॾिसो हिननि रस्तो बंदि करे छॾियो। ही तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। असांजे अचण खां पोइ बेलदार बि हितां भॼी वियो ऐं उन खां बाद जेके ट्रेलियूं आहियूं उहे बि हितां भॼी वियूं। दोस्तो का भी नाजाइज़ी नाइंसाफ़ी बर्दाश्त कोन कबी। जेको गैर कानूनी कमु हूंदो असां उनजे लाइ आवाज़ ज़रूरु उथारींदासीं। जैसी सीसी में साह आहे ऐसी असीं आवाज़ उथारींदा रहंदासीं। खणी अॻियां वॾेरो केॾो बि ताक़तवर छो न हुजे, असां उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾेई था सघूं, पंहिंजे कलम ज़रिए, पंहिंजे लाइव ज़रिए, पंहिंजे इन सहाफ़त ज़रिए हुनखे असां जवाबु ज़रूरु ॾींदासीं। हीअ खाटी आहे। मूंखे कंहिं वॾेरे फ़ोन कई, जे खाटी था खणनि। मां चयो अच तूं ॾेखार कहिड़ी खाटी था खणनि। मूंखे हिकिड़ी बि खाटी ॾेखारियो, मां हिते कमु कोन कराईंदुसि। बाक़ी जो खाटी न आहे, हीअ सिधी से नाजाइज़ी आहे जेको असां क़ाबिल बर्दाश्त न आहे। उन सां गॾोगॾु चंद रुपयनि जी मूंखे लालच बि ॾिनी वई त तूं 5 रुपया वठि, तूं हल हितां। मां चयो कॾहिं बि कोन हलंदुसि। हीअ जेका सिंधी क़ौम आहे, हिन सां नाजाइज़ी नाइंसाफ़ी कॾहिं बि बर्दाश्त न थींदी, कुझु बि थिए। असां हीउ कमु बंदि करायो आहे। हिते मां बीठो आहियां। हीअ मेरापुर लिंक रोड, हीअ जेका शाख आहे, जेके सवें ॻोठ ते आबाद आहिनि, इन्हनि खे हिन जी ज़मीनूं जेके आहिनि, हीअ ज़मीनूं जेके आहिनि हिन शाख ज़रिए जेके आबाद थींदियूं आहिनि, हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ सॼी जेके ज़मीनूं आहिनि ॻोठ आहिनि, भर पासे में सवें ॻोठ आहिनि, जंहिंमें रिंद बिरादरी, लुंड बिरादरी, मरी बिरादरी, अलाए केतिरियूं ज़ातियूं हिते रहनि थियूं, जिन्हनि जो जेको माना हिन शाख ज़रिए ज़मीन आबाद थींदी आहे। ऐं तव्हांखे ॿियो ॿुधाईंदो हलां त हिते जेके सरकारी ट्यूबवेलूं आहिनि उहे त हलण खां लाचार आहिनि, छो त हुननि जा ट्रांसफार्म बि लही आहे, ट्रांसफार्म बि लही आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ट्रांसफार्म बि लही विया आहिनि ऐं ट्यूबवेलूं बि बंदि थी वियूं आहिनि। हिते सिर्फ़ु जेके दारोगा ॿिया टिया सिर्फ़ु 5 रुपया खाइण लाइ आहिनि। दोस्तो हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ जेका खाटी खई हुई आहे, हीअ तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। जेका खाटी खई अथनि हीअ तव्हांजे अॻियां आहे। अगरि खाटी खणी आहे त पूरी शाख जी खणनि न। हीअ कहिड़ी खाटी आहे? हीअ सिधी से नाजाइज़ी नाइंसाफ़ी आहे, जो चंद रुपयनि जे करे जेको आहे हीअ विकिणियो वियो आहे हिते, चंद रुपयनि जे करे। असां कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। सिंधी क़ौम सां जेका नाजाइज़ी थी आहे कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। इंशाअल्लाह ताला असां जेको आहे सिंधी क़ौम जो आवाज़ थींदासीं। जेके मज़लूम क़ौम आहिनि, अबोज क़ौम, असां उनजो आवाज़ थींदासीं। जिथे बि काड़ी गैर कानूनी कमु थिए, तव्हां असां सां राब्तो कयो। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजी टीम सां गॾु उते पहुचंदासीं ऐं उहो गैर कानूनी कमु असां कॾहिं बि करणु कोन ॾींदासीं इंशाअल्लाह ताला। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ ॾिसो जेको खाटी था खणनि, हीअ जेका खाटी था खणनि, ॾिसो हालत। हीअ अधे वारा खाटी था खणनि। छा खाटी ईअं खणबी आहे या? खाटी ईअं खणबी आहे या? हे खाटी आहे? अच्छा, चाचो बि जेको बेलदार जो माण्हू आहे, को मसइलो कोन्हे। इंशाअल्लाह ताला असां हीउ ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। हे जेको ज़ुल्म कंदा पिया, इंशाअल्लाह ताला हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु असांजो आवाज़ हूंदो। असां कॾहिं बि इहे बर्दाश्त कोन कंदासीं। जेको सिंधी क़ौम सां नाजाइज़ी थिए, नाइंसाफ़ी थिए ऐं असां चुप करे वियूं, असांजी अहिड़ी ज़िंदगी ते लानत आहे। असां अहिड़ी ज़िंदगी ते लानत विझंदासीं जेको अहिड़ी नाजाइज़ी ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु आवाज़ न उथारे। इंशाअल्लाह ताला असां सिंधी क़ौम सां गॾु आहियूं। जेके बि अबोज क़ौम आहे, जेके बि सिंध में रहनि थियूं, खणी कहिड़ी बि क़ौम हुजे, इंशाअल्लाह ताला असां सभिनीनि सां गॾु आहियूं। हर मज़लूम जो आवाज़ थींदासीं, हर लाइव ईंदासीं, हर मसइले ते असां इशू कंदासीं ऐं उहो इशू असीं ताईं जेको गैर कानूनी हूंदो उन सां गॾोगॾु असां पुलिस खां बि मदद घुरंदासीं त पुलिस वारा बि असां सां मदद कनि। जीअं गैर कानूनी ऐं जेके ग़लति कमु हलंदा उहे सिंध जे अंदरि बंदि थी वञनि। इंशाअल्लाह वरी लाइव ईंदासीं दोस्तो, तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारींदासीं। फ़िलहाल त हीअ तव्हां ॾिसो था पिया, हीअ हितां निकिरी विया आहिनि, हीअ हितां निकिरी विया आहिनि हींअर।
ये निकिरी आहिनि हींअर तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियो पिया हिकिड़ी ट्रैली हू बीठी आहे ॿियो हेॾो हीउ निकितो थो वञे इंशाअल्लाह ताला असां हिनखे कढंदासीं तो